बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हज़रत जी वकार इन वीडियो का पहिरें वारी वीडियो में मूं अवां जे साम्हूं दुआ जे मुतालिक़ कुझु ॻाल्हियूं ऐं गुज़ारिशात बयानु कयूं हुयूं। अॼु मां अवां जे साम्हूं भी दुआ जे मुतालिक़ कुझु ॻाल्हियूं बयानु कंदुसि, छो त मोमिन जे लाइ दुआ हिकु हदीस पाक में आहे कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि दुआ मोमिन जो हथियार आहे। यानी कि इंसान जॾहिं जंग जे लाइ विढ़ंदो आहे त पंहिंजे ज़ाहिरी असबाब हथियार खे खणंदा आहिनि, पर मोमिन जो हथियार दुआ आहे। मोमिन जॾहिं पंहिंजे हथियारनि खे इस्तेमालु कंदो आहे त पंहिंजे दुआ खे इस्तेमालु कंदो आहे। हज़रत जी वकार तो कुझु अॼु बि दुआ जे मुतालिक़ मां अवां जे साम्हूं बयानु कंदुसि। कुझु ॻाल्हियूं, नंबर हिकु कि दुआ हर वक़्तु अल्लाह सुब्हानहू व तआला खां घुरियो वञे। यानी हीअं न आहे कि इंसान ते जॾहिं मुसीबत अचे त उन वक़्तु रब सुब्हानहू व तआला खां दुआ करे घुरे, छो त उलमाए किराम फरमाइनि था कि मुसीबत जे वक़्तु दुआ घुरणु इहो ख़ुदगर्ज़ी आहे। इंसान राहत में, सुकून में, मुसीबत में हर वक़्तु हर टाइम रब सुब्हानहू व तआला खां दुआ घुरे। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत आहे, हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि जेको चाहे मुसीबतुनि जे वक़्तु अल्लाह सुब्हानहू व तआला खां दुआ घुरे त उहो आराम यानी सुकून जे ज़माने में भी रब सुब्हानहू व तआला खां हमेशा ज़्यादा दुआऊं घुरंदो रहे। यानी कि सुकून ऐं आराम जे ज़माने में रब खां ज़्यादा दुआऊं घुरे ऐं जॾहिं मुसीबत अचेसि पोइ बि अल्लाह सुब्हानहू व तआला खां दुआ घुरे। मक़सदु इहा आहे कि सिर्फ़ु मुसीबत जे टाइम रब खे यादि करणु इहो ख़ुदगर्ज़ी आहे, ख़ुदगर्ज़ी रब खे नापसंदि आहे। इन जे करे हर वक़्तु रब सुब्हानहू व तआला खां दुआ घुरंदो रहे ऐं रब खे यादि कंदो रहे। उन खां अलावा दुआ जॾहिं इंसानु घुरे त उन वक़्तु दुआ जा कुझु शराइत आहिनि, उनखे मलहूज़ रखे। इहा हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु खां ही रिवायत आहे, हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उदउल्लाह व अंतुम मूक़िनून बिल इजाबत वअलमू अन्नल्लाह ला यस्तजीबु दुआअन मिन क़ल्बिल गाफ़िलिन लाहिन औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि जॾहिं अल्लाह सुब्हानहू व तआला खां दुआ घुरो त उन वक़्तु तव्हां रब जे बारगाह में क़बूल हुजण जो यकीन कंदा कयो। ऐं अॻिते आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कि ऐं तव्हां जॾहिं दुआ घुरो त उन वक़्तु इहो ॼाणो कि अल्लाह सुब्हानहू व तआला कॾहिं बि गाफ़िल दिलि ऐं लापरवाह इंसान जे दुआ खे क़बूल न फरमाईंदो। मक़सदु हदीस पाक जो इहा आहे कि पहिरें जुमिले जो आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कि जॾहिं रब खां दुआ घुरो त उन वक़्तु इहो यकीन कंदा कयो कि अल्लाह सुब्हानहू व तआला पंहिंजे रहम ऐं करम ऐं फज़ल सां असांजी दुआ खे क़बूल फरमाईंदो। यानी रब जे रहम ऐं करम जे खां नाउमीद न थियो, बल्कि उमीद कयो कि रब सुब्हानहू व तआला जेका सो आहे यकीन सां असांखे पंहिंजो घुरियल शइ अता फरमाईंदो ऐं असांजी दुआ खे पंहिंजे बारगाह में शर्त क़बूलियत अता फरमाईंदो। ऐं उते ऐं अॻिले जुमिले में हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि इंसान जॾहिं दुआ घुरे, मक़सदु ऐं मफ़हूम ख़ुलासो इहा आहे कि रब सुब्हानहू व तआला खां जॾहिं दुआ घुरे थो त उन वक़्तु पंहिंजे दिलि, पंहिंजे दिमाग़, पंहिंजे ज़हन, पंहिंजा हथ, ज़ुबान सभु रब सुब्हानहू व तआला जी बारगाह जे तरफ़, बारगाह इलाही जी तरफ़ मुतवज्जे हुजनि। ईअं न आहे कि जेका सो आहे उन में हथ रब सुब्हानहू व तआला जे अॻियूं हुजनि, उन में खुलियल हुजनि ऐं उन खां अलावा ज़हन कंहिं ॿिए तरफ़ हुजे, मुंहुं कंहिं ॿिए तरफ़ ॾे हुजे ऐं जेका सो दिमाग़ कंहिं ॿिए तरफ़ ॾे हुजे। न, सभु कुझु जो मर्कज़ दिलि, दिमाग़, हथ, ज़ुबान जो मर्कज़ सिर्फ़ु बारगाह इलाही हुजे।
इहो दिलि ऐं दिमाग़ हर शइ जो मरकज़ बारगाह इलाही में दुआ जे वक़्तु करणु इहो दुआ जी शराइत मंझां हिकु शर्त आहे। तो उन में दुआ जे आदाब ऐं उन शर्तनि खे दुआ में उनखे मलहूज़ रखणु, उनजो रिआयत करणु ज़्यादा ज़रूरी आहे। ऐं दुआ घुरिजे कीअं, जॾहिं दुआ घुरे तो इंसान पंहिंजा हथ कहिड़े अंदाज़ में झले। तो उलमा किराम फरमाइनि था कि जॾहिं इंसान दुआ घुरे त उन वक़्तु इंसान जा जेके ॿई हथनि जा अंदरूनी हिसा आहिनि, हथनि जे यानी तिरियूं जेके आहिनि अंदरूनी हिसा आहिनि, उन्हनि खे उन्हनि जो मुंहुं आसमान ॾे करे, जीअं कि जेका सो आहे हथनि जा अंदरूनी हिसा मुंहुं हथनि जो जेका सो आहे तिरियूं उहे आसमान ॾांहुं हुजनि ऐं जेके हथनि जो पुठी आहे उहे हेठि ज़मीन ॾांहुं हुजनि। तो ऐं उनखां बाद में उलमाए किराम फरमाइनि था कि जॾहिं कंहिं मुसीबत कंहिं आफ़त खां निजात ऐं छुटकारे जे लाइ इंसान अल्लाह सुब्हानहू व तआला खां दुआ घुरे थो पियो, त उन वक़्तु इंसान जा जेके हथेलियूं आहिनि यानी तिरियूं आहिनि उहे सभ खां पहिरियों त आसमान ॾांहुं करे, पोइ उनखां बाद में उन्हनि खे ऊंधो करे कि तिरियूं हेठि ज़मीन ॾांहुं हुजनि ऐं जेको हथनि जो पुठी आहे उहो आसमान ॾांहुं हुजे। उलमाए किराम फरमाइनि था कि इहो इन तरफ़ इशारो आहे कि गोया के ईअं करण सां रब जे बारगाह में अर्ज़ु करे रहियो आहे कि या रब्बल आलमीन, जीअं मामिलो तो वटि आहे उन मामिले खे तब्दील करे ॾे। जीअं हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ इस्तिस्का खां बाद में इन हालत में दुआ घुरंदा हुआ, हथेलियूं ऐं तिरियूं पहिरियों आसमान ॾांहुं कंदा हुआ, पोइ उनखे ऊंधो कंदा हुआ ऐं हथेलियूं जेका सो आहे हेठि ज़मीन ॾांहुं ऐं उनजो पुठी जेका सो आहे हथनि जो उहो उन आसमान ॾांहुं हूंदो हुयो। इन तरफ़ इशारो करणु ऐं इहो अर्ज़ु करणु आहे कि या रब्बल आलमीन, जेका सो आहे जेकॾहिं खुश्की आहे त उन वक़्तु असांजे मथां तरी ऐं रहमत जो बारिश असांजे मथां नाज़िल फरमा। यानी हालत जीअं हिन वक़्तु हालात आहिनि उन हालात खे या रब्बल आलमीन तब्दील कर असांजे मथां। त उनखां बाद में जॾहिं दुआ घुरी वञे तो इंसान पंहिंजे हथनि जे ॿिन्ही हथेलियुनि ऐं तिरनि खे जेका सो आहे पंहिंजे मुंहं जे मथां मले। हज़रत ज़ी वक़ार उनखां बाद में दुआ जे मुतलिक़ मां अव्हां जे साम्हूं कुझु बयानु कंदुसि कि केरु जो शख़्सियतूं आहिनि उहे केरु अल्लाह सुब्हानहू व तआला जा नेकबान आहिनि जंहिंजी दुआ खे रब सुब्हानहू व तआला कॾहिं बि रद्द न फरमाईंदो आहे। हमेशह अल्लाह सुब्हानहू व तआला पंहिंजे रहम ऐं करम सां उन जी दुआउनि खे पंहिंजे बारगाह में शर्फ़ क़बूलियत अता फरमाईंदो आहे। हज़रत ज़ी वक़ार हज़रत सय्यदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत आहे, उहे फरमाइनि था क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलासतुन ला तुरद्दु दअवतुहुम अस्साइम हीना युफ्तिरु अल इमामुल आदिल व दअवतुल मज़लूम यरफअु अल्लाहु फौकल गमामी व तुफ्तहु लहा अबवाबुस समाई व यक़ूलु रब्बु व इज़्ज़ती लअंसुरन्नका वलौ बअद हीन औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि टिनि शख़्सनि जे दुआ खे रब सुब्हानहू व तआला कॾहिं बि रद्द न फरमाईंदो आहे। अल्लाह उनजी दुआ खे कॾहिं बि रद्द न कंदो आहे, बल्कि रब सुब्हानहू व तआला पंहिंजे रहम ऐं करम सां उनजी दुआ खे क़बूल करे छॾींदो आहे। उन्हनि मंझां हिकु आहे रोज़ेदार, यानी रोज़ेदार जॾहिं इफ़्तार करे रहियो आहे त उन वक़्तु अल्लाह सुब्हानहू व तआला खां जेको रोज़ेदार दुआ घुरंदो आहे रब सुब्हानहू व तआला उनजी दुआ खे पंहिंजे बारगाह में शर्फ़ क़बूलियत अता फरमाईंदो आहे। ऐं नंबर 2 अल इमामुल आदिल, आदिल हुक्मरान, इंसाफ़ कंदड़ बादशाह रब सुब्हानहू व तआला, इंसाफ़ कंदड़ बादशाह हिकु जेको आहे यानी कि बादशाह जॾहिं मनसब मिलंदो आहे तो इंसान उमूमन इंसान अल्लाह सुब्हानहू व तआला खे भुलाए छॾींदो आहे, पर जॾहिं मनसब मिलण खां बाद बि इंसाफ़ जे दामन खे जेका सो आहे इंसान पंहिंजे हथां न छॾे ऐं इंसाफ़ कंदो रहे, बादशाह हुजे हुक्मरान हुजे, इंसाफ़ करे, तो अल्लाह सुब्हानहू व तआला जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इंसाफ़ कंदड़ बादशाह
जॾहिं रब खां दुआ घुरंदो अल्लाह सुभाणे व ताला उन जी दुआ खे क़बूल फरमाईंदो आहे। ऐं टियों वदावतुल मज़लूम यानी जंहिंजे मथां ज़ुल्म कयो वियो आहे, नाहक जंहिं शख़्स जे मथां ज़ुल्म कयो वियो आहे ऐं उहो वीचारो उन बदिले वठण ते क़ादिर न आहे, तो अल्लाह सुभाणे व ताला खां उहो मज़लूम जॾहिं रब सुभाणे व ताला खां ज़ालिम जे ख़िलाफ़ु जेको दुआ घुरंदो अल्लाह सुभाणे व ताला उन दुआ खे क़बूल फरमाईंदो आहे। हज़रत ज़िबकार इन हदीस पाक में अॻिते लफ़्ज़ आहिनि। हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मज़लूम जॾहिं दुआ घुरंदो आहे तो अल्लाह सुभाणे व ताला उन जी दुआ खे उन ककरनि जे मथां खणाईंदो आहे ऐं रब सुभाणे व ताला पोइ उन जे दुआ जे लाइ आसमान जा समूरा दरवाज़ा खोलिया वेंदा आहिनि ऐं उन वक़्तु रब सुभाणे व ताला अल्लाह सुभाणे व ताला फरमाईंदो आहे कि मूंखे पंहिंजी इज़त जो कसम आहे कि मां ज़रूरु तुंहिंजी मदद कंदुसि ऐं मज़लूम मां ज़रूरु तुंहिंजी मदद कंदुसि भले कुझु वक़्त खां बाद में। यानी कि इंसान खे घुरिजे कि उहो हमेशह कंहिं ॿिए उन ते इंसान ते ज़ुल्म न करे, कंहिं ग़रीब कंहिं मिसकिन कंहिं मुफ़लिस ते ज़ुल्म न करे। भले उहो रब सुभाणे उन ते दुनियावी ताक़त उन वटि कोई न आहे, पर अल्लाह सुभाणे व ताला वटि जेकॾहिं उहो हथु खणंदो तो इन हदीस पाक जे रोशनीअ में अल्लाह सुभाणे व ताला उन जी दुआ खे ज़ालिम जे ख़िलाफ़ु ज़रूरु क़बूल फरमाईंदो आहे ऐं उन ज़ालिम खे रब सुभाणे व ताला उन जे बारे में ज़रूरु इंतकाम ॾींदो आहे। हज़रत ज़िबकार ऐं ॿी हदीस में आहे, हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि 3 दुआऊं रब वटि क़बूल थींदियूं आहिनि। उन्हनि मंझां कि हिकु त पंहिंजे पीउ जी दुआ औलाद जे हक़ में रब सुभाणे व ताला क़बूल फरमाईंदो आहे। यानी वालिद साहिब आहे, पीउ आहे, उहो जॾहिं बि पंहिंजे औलाद जे लाइ दुआ घुरंदो तो दुआ या बददुआ ॾे तो रब सुभाणे व ताला उन जी दुआ खे या बददुआ खे कॾहिं बि रद्द न फरमाईंदो आहे, बल्कि रब सुभाणे व ताला उन जी दुआ खे क़बूल कंदो आहे। मुसाफ़िर जी दुआ अल्लाह सुभाणे यानी मुसाफ़िर जॾहिं हालत सफ़र में आहे, मुसाफ़िर उहो आहे कि जेको शरई लिहाज़ खां पंहिंजे वतन खां ॿाहिरि वञे ऐं तो जेका सो आहे हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि जॾहिं मुसाफ़िर इहा हालत सफ़र में आहे, पंहिंजे वतन खां ॿाहिरि आहे, तो उहो जॾहिं बि दुआ घुरंदो तो अल्लाह सुभाणे व ताला उनजी दुआ खे क़बूल फरमाईंदो आहे। ऐं उन 3 नंबर ते साॻियो ई जेको अॻुड़ी मां बयानु कयो मज़लूम जी दुआ ज़ालिम जे ख़िलाफ़ु रब सुभाणे व ताला क़बूल फरमाईंदो आहे। हिकु ॿी रिवायत में आहे कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि 5 शख़्सियतूं अहिड़ियूं आहिनि जंहिंजो अल्लाह सुभाणे व ताला हमेशह दुआ क़बूल फरमाईंदो आहे। हिन हदीस पाक में जेका सो वज़ाहत आहे उन मां हिकु इहा कि दावतुल मज़लूम हत्ता यंतसिर औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि मज़लूम जी दुआ रब सुभाणे व ताला मज़लूम जेको दुआ घुरंदो अल्लाह सुभाणे व ताला उन दुआ खे क़बूल फरमाईंदो आहे हत्ता यंतसिर, यानी एसी ताईं कि उन जो मज़लूम उन खां ज़ुल्म जो बदिलो वठे। यानी उनखे हिन वक़्तु त उनखे न आहे कुदरत ऐं ताक़त, जॾहिं उनखे ताक़त मिले थी पई मज़लूम खे ऐं बदिलो वठे थो पियो, तो उन ज़ुल्म खां वठी बदिलो वठण ताईं जेको रब खां सुभाणे व ताला खां उन ज़ालिम जे ख़िलाफ़ु दुआ घुरंदो अल्लाह सुभाणे व ताला उन दुआ खे क़बूल फरमाईंदो आहे। हाजी जी दुआ वदावतुल हाजी हत्ता यसदुरा। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि हाजी जॾहिं हज ते आहे अल्लाह सुभाणे व ताला उन जी दुआ खे क़बूल फरमाईंदो आहे हत्ता कि उहो हज खां वापसि मोटी अचे। उलमाए किराम इन हदीस जी शरह में इन लफ़्ज़ जुमिले जी शरह में फरमाइनि था कि हज मां मुराद हज असगर हुजे, यानी जीअं हज कबो आहे उहो हज हुजे, या हज हज मां मुराद हज अकबर जी जेको हज उन जेका सो आहे ज़िल हज जे महीने में थींदो आहे उहो हज अकबर कयो वञे उहो, या हज असगर यानी उमिरो करण वारो अल्लाह सुभाणे व ताला उमिरि करण वारे जी ऐं वॾे हज जी उन हाजी जी दुआ रब सुभाणे व ताला ज़रूरु क़बूल फरमाईंदो आहे हत्ता कि हू पंहिंजे वतन ॾांहुं वापसि मोटी अचे। यानी हाजी जेसीं ताईं पंहिंजे वतन ॾांहुं वापसि न मोटियो आहे, उमिरो कंदड़ हाजी हुजे या हज कंदड़ हाजी हुजे, रब सुभाणे व ताला उन जी दुआ खे क़बूल फरमाईंदो आहे।
ऐं मुजाहिद जी दुआ यानी गाज़ी जी दुआ। रब सुभाणे गाज़ी जॾहिं जिहाद में वियो आहे त रब सुभाणे व ताला खां जॾहिं बि दुआ घुरंदो त रब सुभाणे व ताला उनजी दुआ खे क़बूल फरमाईंदो एसी ताईं जो जंग बंदि थी वञे। यानी जंग जे बंदि थियण खां पहिरियों मुजाहिद ऐं गाज़ी रब सुभाणे व ताला खां दुआ घुरंदो आहे त अलाह उनजी दुआ खे क़बूल फरमाईंदो आहे। ऐं मरीज़ बीमार जी दुआ यानी मरीज़ जॾहिं बीमार हालत बीमारी में आहे तो उनजे ठीकु थियण खां पहिरियों जेको दुआ घुरंदो अलाह उनजी दुआ खे क़बूल फरमाईंदो आहे जॾहिं ठीकु थींदो आहे ठीकु थियण खां पहिरियों। ऐं अॻिते इहा आहे कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि इंसान पंहिंजे मुस्लमान भाउ जे लाइ उनजे गैर मौजूदगी में यानी उनजो मुस्लमान भाउ उन वटि मौजूदु न आहे उनजे गैर मौजूदगी में जॾहिं उहो इंसानु उनजे लाइ दुआ घुरंदो आहे तो अल्लाह सुभाणे व ताला उनजी दुआ खे ज़रूरु क़बूल फरमाईंदो आहे। यानी उनजे पसे पुश्त उनजे जेका सो मौजूदु न आहे उनजे मौजूदु न हुजणु जॾहिं उहो उन वटि मौजूदु न आहे त उन वक़्तु रब सुभाणे व ताला खां दुआ घुरंदो त अल्लाह सुभाणे व ताला उनजी दुआ खे क़बूल फरमाईंदो आहे। ऐं हिन हदीस में आख़िर में हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि उन में इंसान जो पंहिंजे मुस्लमान भाउ जे लाइ पसे पुश्त उनजे गैर मौजूदगी में जेको दुआ घुरणु आहे उहो दुआ उन दुआउनि मां सभ खां वधीक मक़बूलियत वारो दुआ आहे। यानी छो त सभ खां वधीक ज़्यादा क़बूलियत वारो दुआ आहे छो त उहो दुआ इन में ख़ुलूस ज़्यादा आहे ऐं जेका सो इन में ज़्यादा ख़ुलूस आहे इन जे करे इहे सभ खां ज़्यादा क़बूलियत वारो दुआ आहे। तो हज़रत जी वकार के जेके उहे अशख़ास जिन अल्लाह सुभाणे व ताला दुआ खे रद्द न फरमाईंदो आहे क़बूल फरमाईंदो आहे तो मां उहे जमा कयूं आहिनि तो उहे तव्हांजे साम्हूं बयानु कंदुसि। नंबर 1 पहिरें नंबर ते रोज़ेदार जी दुआ जॾहिं इफ़्तार कंदो आहे उन वक़्तु। ऐं नंबर 2 आदिल हुक्मरान इंसाफ़ कंदड़ हुक्मरान बादशाह जी दुआ, मज़लूम जी दुआ ज़ालिम जे ख़िलाफ़, पीउ जी दुआ पंहिंजे औलाद जे लाइ, मुसाफ़िर जी दुआ जेसि ताईं हालत सफ़र में आहे, हाजी जी दुआ हज अकबर हुजे यानी वॾो हज हुजे या हज असगर उमरा हुजे उन जी दुआ, गाज़ी मुजाहिद जी दुआ ऐं बीमार मरीज़ जी दुआ ऐं 9 नंबर ते मुस्लमान भाउ जी दुआ उनजे पर पुठ उनजी गैर मौजूदगी में दुआ करणु इहे सभु दुआऊं आहिनि जेके अहादीस मुबारका जी रोशनीअ में हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि इहे दुआऊं मक़बूल आहिनि अल्लाह सुभाणे व ताला उन दुआउनि खे ज़रूरु क़बूल फरमाईंदो आहे। हज़रत जी वकार के मुस्लमान भाउ जी दुआ पंहिंजे मुस्लमान भाउ जे लाइ परपुठ दुआ करणु आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कि इन इहो दुआ ज़्यादा क़बूलियत रखंदड़ आहे। ऐं ॿियो मज़लूम जी दुआ कि इहो बि ज़्यादा क़बूलियत रखंदड़ आहे कि जीअं अॻिते मां बयानु कयुसि कि मज़लूम जी दुआ खे अल्लाह आसमान खां खणाए वठंदो आहे तो रब फरमाईंदो आहे उनजे लाइ आसमान जा दरवाज़ा खोलाया वेंदा आहिनि ऐं अल्लाह उनखे फरमाईंदा मुंहिंजे पंहिंजी इज़त जो क़स्म आहे कि मां तुंहिंजी ज़रूरु मदद कंदुसि भले थोरी देरि खां बाद में। तो हज़रत जी वकार के जेका सो आहे इंसान खे घुरिजे कि कंहिंजे मथां नाहक ज़ुल्म न करे छो त मज़लूम जी दुआ उनजी आह खे अल्लाह सुभाणे व ताला रद्द न फरमाईंदो आहे। जीअं अहादीस मुबारका जी रोशनीअ में तो कंहिं ॿिए जे मथां जेका सो ज़ुल्म करणु भले हिते ॾाढो आहे पर उनजी पकड़ रब सुभाणे व ताला ज़रूरु फरमाईंदो आहे। इन बदश रब्बिकल शदीद अल्लाह सुभाणे व ताला जी जेको पकड़ आहे उहो बहुत ज़्यादा तो ऐं जेके बि आहिनि वॾे उहिदे ते इंसानु फ़ाइज़ थी वञे हुक्मरान बादशाह हुजे ऐं मज़लूम ते इंसानु ज़ुल्म करे थो पियो जीअं अॼुकल्ह जेका सो आहे असां वटि ख़बरूं पहुचंदियूं आहिनि तो बहरहाल कंहिंजे मथां नाहक ज़ुल्म न कजे। नाहक मज़लूम जी दुआ या बददुआ उन ज़ालिम जे ख़िलाफ़ रब सुभाणे व ताला वटि बहुत ज़्यादा मक़बूलियत रखंदड़ आहे। ऐं उन खां अलावा मुसाफ़िर जी दुआ यानी हालत सफ़र में आहे तो इंसानु उन खां दुआ घुराए कि जेसि ताईं उहा हालत सफ़र में आहे उनजी दुआ हदीस जी मुबारका जी रोशनीअ में ज़्यादा क़बूलियत रखंदड़ आहे। ॿियो हाजी जॾहिं हज खां उहो हज उन उमिरे खां वापसि मोटे थो पियो या हज खां वापसि मोटे थो पियो त इंसान खे घुरिजे कि उन हाजी खां ख़ुशूसन पंहिंजे लाइ दुआ घुराए पंहिंजे माल जे लाइ पंहिंजे औलाद जे लाइ रोज़ी रिज़्क़ इज़त आबरू
जे लाइ ज़रूरु दुआ उन खां घुराए, उमिरि कंदड़ या हज कंदड़ रब सुभाणे व ताला उनजी दुआ खे जेसीं ताईं जॾहिं मोटे थो त उहा फौरन उन खां दुआ घुराइजे त इहो रब सुभाणे व ताला उन दुआ खे ज़रूरु क़बूल कंदो आहे। बीमार आहे, मरीज़ आहे वीचारो, तो उन जी दुआ उन खां बि दुआ घुराइजे। इंसान जॾहिं उन जी इयादत जे लाइ वञे थो, उन खां पुछणु वञे थो, ऐं उन खां दुआ ज़रूरु पंहिंजे लाइ घुराइजे त रब सुभाणे व ताला उनजी दुआ खे क़बूल फरमाईंदो आहे। हादिस मुबारक जी मां तव्हांजे साम्हूं बयानु कयोसि। ॿियो मुस्लमान भाउ खे घुरिजे पंहिंजे मुस्लमान भाउ जे लाइ उनजे परपुठ ज़रूरु दुआ घुरे। हिकु ॿी हदीस में आहे कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि जॾहिं इंसान पंहिंजे मुस्लमान भाउ जे लाइ दुआ घुरंदो आहे त फ़रिश्तो उन वक़्तु उनजी दुआ घुरण वक़्तु इहो चवंदो आहे कि जीअं यानी जहिड़े अंदाज़ जो पंहिंजे मुस्लमान भाउ जे लाइ दुआ घुरंदो आहे त उहो फ़रिश्तो उनखे इहो बि चवंदो आहे कि जंहिं दुआ में पंहिंजे परपुठ मुस्लमान भाउ जे लाइ जेको तूं दुआ घुरियो आहे, अल्लाह सुभाणे व ताला तोखे बि उहा नेमत अदा करे। यानी जेको तूं मुस्लमान भाउ जे लाइ परपुठ दुआ घुरियो आहे, रब सुभाणे व ताला उहा साॻी नेमत तोखे बि अदा करे। हज़रत जी बता कि ऐं आदिस मुबारक जी रोशनी में उलमा किराम फरमाइनि था कि पंहिंजे मुस्लमान भाउ जे लाइ परपुठ दुआ घुरणु, उनजी गैर मौजूदगी में दुआ घुरणु ऐं सभिनी दुआउनि खां वधीक ज़्यादा क़बूलियत रखंदड़ आहे, ज़्यादा क़बूल थींदड़ आहे इहो दुआ, छो त इन में ज़्यादा ख़ुलूस आहे। तो अल्लाह सुभाणे व ताला का दुआ है कि वो करीम रब असांजी मुश्किलात में हल फरमाए ऐं रब सुभाणे व ताला असांखे हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन मदीन जी ख़िदमत करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सची मोहब्बत ऐं सचो इश्क़ अता फरमाए ऐं अल्लाह सुभाणे व ताला असांखे ख़ात्मा पर ईमान नसीब फरमाए, असांजे इस्लाम जे सर बुलंदी अता फरमाए ऐं असांजा ईमान ऐं इस्लाम जे हिफ़ाज़त फरमाए तइयबा में असांखे मौत ॾे। वाख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।